नरेश कुमार अगवा जो केस सिखार थाणे ते मुखबी जे भाउ प्रेम कुमार जी फरियाद ते नामालूम माण्हुनि मथां दाख़िल कयो पियो आहे। अगवा जो सिखार थाणे ते मुखबी जे भाउ प्रेम कुमार जी फरियाद ते 5 नामालूम माण्हुनि मथां दाख़िल कयो पियो आहे। नरेश कुमार अगवा वाक़े बाबति केस में का बि अॻभरी न थी आहे। वारिस परेशान हाल बढ़ियल आहिनि। तफ़सील अली हैदर मल्हा खां मालूम कंदासीं। त अली हैदर, छा अपडेट्स आहिनि यूं सां? जी साजिद तव्हांखे ॿुधायां त नरेश कुमार अगवा जो केस सेखार थाणे ते मुखबीअ जे भाउ प्रेम कुमार जी फरियाद ते 5 नामालूम माण्हुनि मथां केस दाख़िल कयो वियो आहे। नरेश कुमार अगवा वाक़े बाबति केस में हिन वक़्त ताईं तव्हांखे ॿुधायां त का बि अहिड़ी अॻु भराई न थी सघी आहे, जंहिं सबबु जेके संदसि वारिस आहिनि उहे परेशान बणियल आहिनि। तव्हांखे ॿुधायां त नरेश कुमार अगवा जो केस जेको आहे सो सेखार थाणे ते मुखबीअ जे भाउ प्रेम कुमार जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे, जंहिंमें फरियादीअ मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त मुंहिंजो भाउ नरेश कुमार उडेलाल स्टेशन खां हैदराबाद वेंदे 10 दरी मोरीअ वटां जेको आहे सो अगवा थियो आहे। हिन वधीक ॼाणायो आहे त कुझु अखियुनि ॾिठनि शाहिदनि मुंहिंजे भाउ खे किरोला कार में सवार 5 जेके आहिनि से नामालूम हथियारबंदनि पारां अगवा कयो वियो आहे ऐं खेसि संदसि कार मां लाहे किरोला कार में विहारे ज़बरदस्ती जेके आहिनि से खणी फरार थी विया आहिनि। हिन इहो बि ॼाणायो त हिकु ॾुआरी जेको आहे सो मुंहिंजे भाउ जी जेका कार आहे उहो काए फरार थी वियो आहे। तव्हांखे ॿुधायां त नरेश कुमार जेको अगवा थियो आहे उनजे केस में जेको आहे सो सेखार थाणे ते 5 नामालूम माण्हुनि मथां केस दाख़िल कयो वियो आहे। तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्त ताईं केस में जेका आहे सो का बि अॻु भराई न थी सघी आहे, जंहिं सबबु जेके संदसि वारिस आहिनि उहे परेशान बणियल आहिनि। जी वॾी महिरबानी, इन हवाले सां आगाह कयो।